अस्सलाम वालेकुम डियर फ्रेंड्स। अज असां जेको आहे इंफॉर्मेशन खणी आया आहियूं उहा एयरफोर्स जे बारे में। एयरफोर्स में एज अ सिविलियन जॉब्स जो जेको आहे स्टार्ट थी वियूं आहिनि, त उन करे सभ खां पहिरियां तव्हांखे जॉइन PAF पाकिस्तान एयरफोर्स joinpaf.government.pk ते वञिणो पवंदो ऐं पोइ तव्हांजे अॻियां ही वेबसाइट खुली ईंदी, उन में तव्हां वटि डिटेल अची वेंदी इंफॉर्मेशन अबाउट जॉब जे बारे में, त कहिड़ा कहिड़े सिविलियन में कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। मैट्रिक खां वठी मास्टर लेवल्स ताईं जॉब आहिनि इन में, ऐं कुझु स्पेशल कैटेगरीज़ आहिनि फिज़िक्स केमिस्ट्री वारनि जे लाइ। त तव्हां ही जेको रेड ॾिसो पिया हिते क्लिक कंदो, हिते क्लिक करण खां पोइ तव्हां ऑनलाइन रजिस्ट्रेशन ते क्लिक कंदो। ऑनलाइन रजिस्ट्रेशन ते टिक करे ऐं तव्हां पंहिंजो CNIC लिखंदो, जेको एज अ कैंडिडेट तव्हां अप्लाई कयो था। मीन्स जेको कैंडिडेट अप्लाई करे थो या जंहिंजे फॉर्म तव्हां फिल कयो था उनजो CNIC लिखी तव्हां सबमिट कंदो। जीअं ई तव्हां सबमिट कंदो तव्हांखे हीअ अची वेंदो त रजिस्ट्रेशन खां पहिरियां गौर सां पढ़ो। जेको बि हिते कैंडिडेट हुजे उन वटि चाहे स्मार्ट कार्ड हुजे, हू आम कार्ड न, नेशनल आइडेंटिटी जो जेको आहे स्मार्ट कार्ड उहो हुजे। या उन खां पोइ ही कंडीशन्स लिखियल आहिनि, इहे सभु तव्हांखे पढ़णियूं पवंदियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि हिन में। ठीकु आहे, उन खां पोइ ही हेठि लिखियल आहे टू सी अप्रूव द लिस्ट ऑफ रूरल एरियाज़, माना जेके बि रूरल एरियाज़ आहिनि जेके अप्लाई करे सघनि था उन्हनि जी लिस्ट हिते पई आहे। उते तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे लिस्ट शो कंदो रूरल एरियाज़ जी। असां क्लिक कयोसीं रूरल एरियाज़ में, ऐं हीअ ॾिसो ही लिस्ट शो करे पियो कहिड़ा कहिड़ा रूरल एरियाज़ अप्रूव्ड आहिनि, एक्सेप्टेड आहिनि। अप्रूव्ड लिस्ट ऑफ रूरल एरियाज़ सिलेक्शन इन PAF पाकिस्तान एयरफोर्स में कहिड़नि कहिड़नि रूरल एरियाज़ जी अप्रूवेबल लिस्ट आहे। उन खां पोइ तव्हां हिते बैक टू एलिजिबिलिटी ते वरी क्लिक कंदव ऐं हेठि अची जेको आहे उहो पंहिंजो फॉर्म फिल कंदो, ऐं हीअ तव्हां कंडीशन सभु पढ़ंदव, गौर सां पढ़ंदव। मां इन करे नथो पढ़ां, वीडियो तमामु वॾी थी वेंदी, इन करे मां नथो पढ़ां, तव्हां पढ़ंदो। ऐं हीअ जेके सभु जॉब्स आहिनि जंहिंमें तव्हांखे अप्लाई करिणो आहे, जंहिंमें फार्मर एंड जूनियर क्लार्क आहे, अपर डिवीजन क्लार्क आहे, ऐं ॿिया जेके बि आहिनि चार्जेंट पेंटर आहे, लैब टेक्नीशियन आहे, इहे सभु उन में छा आहे जॉब्स आहिनि। हाणे अचो त हलूं था असां फॉर्म जी तरफ़, ॾिसूं था हिन जो फॉर्म कीअं भरिजे। हाणे हीअ ॾिसो, जीअं ई असां जंहिं बि जॉब ते क्लिक कंदासीं उनजी डिटेल ते एज केतिरी हुजे, उनजी हाइट केतिरी हुजे, छा खपे, मेल फीमेल सभु अप्लाई करे सघनि था। ठीकु आहे, हिन में इंटरमीडिएट खपे ऐं स्पीड टाइपिंग जेका वी वर्ड परमानेंट हुजे। उन खां पोइ असां जीअं ई अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं फॉर्म अची वेंदो। हीउ फॉर्म असां सिलेक्ट कयोसीं। सभिनी खां पहिरियां तव्हांखे पंहिंजो टेस्ट सेंटर सिलेक्ट करिणो आहे, तव्हांजो टेस्ट सेंटर कहिड़ो आहे। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजो नालो लिखिणो आहे, पंहिंजो फुल नेम लिखिणो आहे। ठीकु आहे, एलिजिबल हुजो। ठीकु आहे, उन खां पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते ऐं हीअ जेको आहे हाइट आहे, तव्हां पंहिंजी हाइट चेक करे वठो, हाइट मेजर करे ऐं उहा लिखंदो। उन खां पोइ तव्हांखां फादर जो ऑक्यूपेशन पुछंदो। अगरि तव्हांजो फादर आर्मी में आहे त तव्हां आर्मी आर्म फोर्स में सिलेक्ट कंदो, न त अदर सिलेक्ट कंदो। उन खां पोइ तव्हांखां एड्रेस थो घुरे, त तव्हां हींअर करंटली जंहिं सूबे में जिथां अप्लाई कयो था, जिथे रहो था, उते जो एड्रेस ॾींदो। मां हींअर करंटली जिथे रहां थो मां उतां जो एड्रेस ॾींदो आहे। ठीकु आहे, तव्हां बि हींअर करंटली जिथे रहो था उते तव्हां पंहिंजो एड्रेस ॾींदो। उते तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर ॾींदव। उन खां पोइ तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस ॾेई छॾींदव। उन खां पोइ तव्हां जेको मथियों नंबर ॾिनो आहे पंहिंजो मोबाइल नंबर, उनखे सेम एज इट इज़ पर हिन फॉर्मेट, इहो उन्हनि जी रिक्वायरमेंट आहे। तव्हां पंहिंजो नंबर जेके तव्हां मैट्रिक में उहे लिखंदव, अपटेंड मार्क लिखंदव हिन में। उन खां पोइ तव्हांजी जेका रिसेंट डिग्री आहे तव्हां उनजो टोटल मार्क्स ऐं तव्हां उनजो अपटेंड मार्क्स लिखंदव। ठीकु आहे, उन खां पोइ पासिंग ईयर जेको तव्हां जंहिं ईयर में तव्हां पास कयो आहे, ऐं उन खां पोइ कॉलेज यूनिवर्सिटी कहिड़ी यूनिवर्सिटी या कॉलेज मां तव्हां उहो पास कयो आहे। ऐं हीअ तव्हांजो फॉर्म थी वियो फिल। हाणे तव्हां हिनखे सबमिट कंदव। सबमिट तव्हां फॉर्म ते क्लिक कंदव त तव्हांजी स्लिप अची वेंदी। हीअ ॾिसो मुंहिंजी स्लिप अची वई। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची बि हूंदो त फॉर्म कीअं फिल कजे एयरफोर्स जो। वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।